नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुरमाथेले में ख़बर ॾींदा हलूं त जसकम जे सॾ ते माड़ी गैस कंपनी में डीसी जे भाउ समेत 40 गैर मक़ामी गैर सिंधी इंजीनियर भर्ती करण खिलाफ़ पैदल मार्च करे डीसी ऑफिस आॾो धरणो हयो वियो। कारकुननि माड़ी गैस कंपनी इंतज़ामिया ऐं डीसी घोटकी खिलाफ़ छिती नारेबाज़ी कई। रैली में इंडस कांग्रेस SUPPP शहीद भुट्टो जसकम कारकुन शिरकत कई। डीसी ऑफिस आॾो धरणो हणे खिताब कंदे जसकम ज़िले अॻवान फ़कीर रमज़ान, मीर हसन लाशारी, नसरुल्ला, महबूब घोटो ऐं ॿियनि चयो आहे त माड़ी गैस कंपनी जो जॾहिं खां बुनियाद पियो आहे तॾहिं खां हू लोकल माण्हुनि सां ज़्यादतियूं करनि पिया। हिननि चयो आहे त माड़ी गैस कंपनी इंतज़ामिया मक़ामी माण्हुनि खे सहूलियतूं ॾियण बदिरां हमेशह लोकल माण्हुनि सां ज़्यादतियूं कयूं आहिनि ऐं सहूलियतूं ॾियण बदिरां हमेशह नज़रअंदाज़ कयो आहे। हाणे वरी डीसी घोटकी जे भाउ समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 50 गैर सिंधी इंजीनियर भर्ती कया विया आहिनि। हिननि चयो त माड़ी गैस कंपनी खिलाफ़ जसकम अॼु खां तहरीक जो आगाज़ कयो, जेको ज़िले घोटकी ताईं जारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।